नाज़रीन, ठिकराठे में 11,000 वोल्ट जी लाइन ते ख़ानगी माण्हू मुक़ररु करण जो इंकशाफ थियो आहे। सेप्को खानगढ़ पारां 11,000 वोल्ट जी लाइन ते ख़ानगी माण्हू मुक़ररु करे छॾिया। सिंध टीवी न्यूज़ ख़ानगी माण्हुनि जे कम करण जा फुटेजिस हथ करे वरिता आहिनि। नाज़रीन, तव्हां खे ॿुधाईंदा रहूं, मुबारकपुर वेझो ख़ानगी माण्हुनि खे कम कंदे फुटेजिस में ॾिसी सघिजे थो। तव्हां खे ॾेखारियूं था। नाज़रीन, तव्हां खे ॿुधाईंदासीं त ठिकराठे में 11,000 वोल्ट जी लाइन ते ख़ानगी माण्हू मुक़ररु करण जो इंकशाफ थियो आहे। सेप्को खानगढ़ पारां 11,000 वोल्ट जी लाइन ते ख़ानगी माण्हू मुक़ररु करे छॾिया आहिनि। सिंध टीवी न्यूज़ ख़ानगी माण्हुनि जे कम करण जा फुटेजिस हथ करे वरिता आहिनि। मुबारकपुर वेझो ख़ानगी माण्हुनि खे कम कंदे फुटेजिस में ॾिसी सघिजे थो। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। ठिकराटे में 11,000 वोल्ट जी लाइन ते ख़ानगी माण्हू मुक़ररु करण जो इंकशाफ थियो आहे। सेप्को खानगढ़ पारां 11,000 वोल्ट जी लाइन ते ख़ानगी माण्हू मुक़ररु करे छॾिया। सिंध टीवी न्यूज़ ख़ानगी माण्हुनि जे कम करण जा फुटेजिस हथ करे वरिता आहिनि। मुबारकपुर वेझो ख़ानगी माण्हुनि खे कम कंदे फुटेजिस में ॾिसी सघिजे थो। ठिकराठे में 11,000 वोल्ट जी लाइन ते ख़ानगी माण्हू मुक़ररु करण जो इंकशाफ थियो आहे। सेप्को खानगढ़ पारां 11,000 वोल्ट जी लाइन ते ख़ानगी माण्हू मुक़ररु करे छॾिया आहिनि। इन्ही हवाले सां तफ़सील लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मजीद महर सां। मजीद, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। मुबारकपुर जा जेके लीडर आहिनि, मुबारकपुर ऐं टिकराटो लांडी, उन ते जेको सेप्को अमले पारां जेके लाइनमेन त न आहिनि, पर हुतां जा जेके आम माण्हू आहिनि उन्हनि खे इख़्तियार ॾेई छॾियो आहे। ऐं ठीक है मजीद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।